गुजो मां के अपडेट कंदालू रिपोर्ट करे रहिया शहबाज़ अली मल्हा। हर साल जे दस्तूर मूजिब हिन साल भी इंशाअल्लाह मुर्शिद शाह सदरुद्दीन शाह जिलानी अलमारूफ मीरान पीर जो सालिया नोट्स मुबारक शुरू थी वियो आहे। ॿ रोज़ा मेलो तारीख़ 13 ऐं 14 रबियुसानी 7 ऐं 8 अक्टूबर रंगारे जे ॾींहुं ऐं अरबा राति जो लॻ सुल्तानाबाद खां 1 किलोमीटर ॾखण तरफ़ अक़ीदतो एहतराम सां मल्हायो पियो वञे। सभिनी मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे दावत अर्ज़ु रखिजे थी त शरीक थी सवाबदारनि हासिल कंदा। नमाज़ मग़रिब खां पोइ चादर चाढ़ी वेंदी ऐं दुआ ख़ैर घुरी वेंदी। दुआगू साईं गुलाम रसूल शाह उर्फ़ साईं बाबू शाह गुजो लंगर जो बंदोबस्तु कयो वियो आहे ऐं लंगर आम हूंदो। सज्जादा नशीन साईं गुलाम रसूल शाह उर्फ़ बाबू शाह पारां रियाज़ हुसैन शाह, ख़ादिम हुसैन शाह, निसार हुसैन शाह, मोहम्मद सलीम शाह, एजाज़ अहमद शाह, मोहसिन अली शाह, गफ़ार शाह, नादिर शाह, मुअज़्ज़म शाह, बाबा अला बचायो शाह उर्फ़ बाबा जानी शाह, ज़ाकिर हुसैन शाह।